नाज़िन सॼे मुल्क जी खैरपुर में भी हिंदू बिरादरी तरफ़ां ॾियारी जो ॾिणु वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। वधीक तफ़सील ॾिसूं था वकार मंगी जी हिन रिपोर्ट में। जी पूरे मुल्क जी खैरपुर में भी हिंदू बिरादरी अॼु पंहिंजी दीवाली ख़ुशीअ सां वॾी धूमधाम सां मल्हाए रहिया आहे। जेको हिंदू बिरादरीअ पारां घरनि खे पंहिंजी कुंवार वांगुरु सिंगारियो आहे। मुख़्तलिफ़ रंग बिरंगी जेके आहिनि उहे लाइटियूं लॻायूं आहिनि। जॾहिं त घरनि में ॾीआ बि ॿारिया विया आहिनि ऐं वॾा जेके वॾा प्रोग्राम हुते मुंतक़िब कया आहिनि। असां हिन हिकिड़े घर में मौजूदु आहियूं जिते हिंदू बिरादरी पारां ॾीआ ॿार जेको आहे पंहिंजी इबादत करे रहिया आहिनि, दीवाली मल्हाइनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदा त जेके दीवालियूं मल्हाइनि पिया कीअं उन्हनि खे ख़ुशी महसूस थी थिए हिन ईद जे त्योहार ते। जी असांखे मुसलमाननि खे पंहिंजी ख़ुशी जो हिकिड़ो त्योहार में मज़ो ईंदो आहे, हिकिड़ो जश्न जो समा हूंदो आहे, ख़ुशी जो समा हूंदो आहे। अॼु हिंदू भाइरनि सां गॾिजी यकजहती जो इज़हार कयूं था। असांखे पंहिंजे समा वांगुरु ऐं पंहिंजे इवेंट वांगुरु ऐं पंहिंजे वॾे ॾींहं वांगुरु हीउ ॾींहुं लॻी रहियो आहे ऐं ॾाढो मोहबत जो ऐं ख़ुशियुनि जो पैगाम आहे। हिननि जे जेको आहे सो दरसगाह ते अची असांखे तमामु घणी ख़ुशी बि थी आहे ऐं सुकूनियत बि मिली आहे ऐं असां हिनखे बहितर अमल सम्झूं था। छो जो हिननि जो वॾो ॾींहुं ख़ुशी जो आहे, इहो सम्झो असां बि हुनखे पंहिंजो ख़ुशी जो ॾींहुं सम्झूं था। ॾियारी लफ़्ज़ जी माना ॾींहंनि वारी राति। असांजो पैगंबर राजा दशरथ जो पुटु पंहिंजे पीउ जो वचन पूरो करण जे लाइ 14 साल बनवास वियो। उहे 14 साल बनवास पूरो करे जंहिं महिल अयोध्या नगरी मोटियो, अयोध्या नगरीअ जे वासियुनि उन नगरीअ खे ॾीयनि सां सिंगारियो ऐं मिठाइयूं विरायूं, ख़ुशी कई। उन वक़्त खां हे ॾीआ ॿारींदा आहियूं। ऐं श्री रामचंद्र जेका आहे उन असांजे पापी रावण खे मारियो हुयो, उन खे बचाइण लाइ उनखे श्री रामचंद्र उनखे मारियो हुयो, असांजे धर्म तां वॾो पाप हटायो हुए। उन जे करे असां दीवाली मल्हाईंदा आहियूं। जी असां खोड़सार प्रोग्राम कंदा आहियूं, मिठाइयूं ठाहींदा आहियूं, घर खे रोशन कंदा आहियूं, बहुत सॼी सफ़ाई कंदा आहियूं, सजावट कंदा आहियूं। जीअं त श्री रामचंद्र असांजो भॻवानु 14 साल बनवास काटे करे पंहिंजे अयोध्या नगरीअ वापसि आयो हुयो। हेॾा कष्ट कटे करे वापसि आयो। उन खे यादगार बणाइण लाइ असां दीवाली मल्हाईंदा आहियूं।